नाज़रीन, SSP ठट्टो पारां ज़िले ठटे सां तालुक़ रखंदड़ PTS में कामयाब थींदड़ 69 मर्द ऐं लेडीज़ कांस्टेबल उम्मीदवारनि में ऑर्डर विरहाया विया। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर तनवीर ख़ासकेली। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। SSP ठट्टो आदिल हुसैन चांडियो पारां ज़िले ठटे सां तालुक़ रखंदड़ PTS प्रोजेक्ट SPD 470 ऐं 688 में कामयाब थींदड़ 69 मर्द ऐं लेडीज़ कांस्टेबल उम्मीदवारनि जे विच में ऑर्डर तक़सीम कयो विया। उन मौक़े ते SSP ठट्टो कामयाब थींदड़ मर्द ऐं लेडीज़ पुलिस एहलकारनि सां मुख़ातिब थींदे चयो समूरा एहलकारनि खे पुलिस खातो जॉइन करण ते खुश आमदीद कई आहे। हिन वधीक हिदायत कई त समूरा एहलकार जेके मेरिट जी बुनियाद ते पुलिस खाते में आया आहिनि, हुन उम्मीद कई त उहे समूरा एहलकार पुलिस खाते जो नालो रोशन कंदा ऐं पंहिंजे फ़र्ज़ खे ईमानदारी ऐं सचाई सां सर अंजाम ॾींदा। होॾां SSP ठट्टो जिन समूरनि पुलिस एहलकारनि खे मुबारकबाद बि ॾिनी। जॾहिं त ऑर्डर वसूल करण बैदि तमामु एहलकारनि पारां ख़ुशी जो इज़हार कंदे शुक्रिया अदा कयो वियो। जी तनवीर ख़ासकेली, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।